जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओॾी मङिया रीअ थंबे री थुणे ही छपर ही छा कुजाड़ो कां तोखे मालूम सबकी। स्टेज ते वेठल समूरा मौज़ूज़ीन, प्रोफेसर्स, वाइस चांसलर्स, साम्हूं अॼु बुनियादी तौर ते हिकिड़ो यादगिरी जो ॾियारो करे मल्हायूं था, जंहिंमें साईं A.Q. अंसारी साहब जी शख़्सियत ऐं उन्हनि जो जेको कमु ऐं जेको कंट्रीब्यूशन आहे एजुकेशन जे हवाले सां, एग्रीकल्चर जे हवाले सां, लैंग्वेज जे हवाले सां, उन जेको हुन जो समाज में जेको हुन जो किरदारु आहे, उन किरदारु ऐं उन जी शख़्सियत खे उन जो ज़िक्र करणु, उन जे चङाइनि जो ज़िक्र करणु, ऐं उहो उन जे करे बि ज़रूरी आहे त ही शख़्सियतूं बुनियादी तौर ते उहे फ़र्द आहिनि समाज जा जेके समाज जी अॾावत में हुननि हिकिड़ो मस्बत किरदारु अदा कयो आहे। जीअं भिटाई चयो त जां जां हुई जहिड़ी विरची न वेठी, त ही उहे माण्हू आहिनि जेके भिटाईअ जे इन सिट जो अक्स आहिनि, जिन सॼी ज़िंदगी पूरी सचाईअ सां, कमिटमेंट सां ऐं नज़रिए सां कमु कयो आहे। हुननि पंहिंजे पाण खे धरतीअ सां ॻंढियो आहे, धरतीअ जे बहितरी, फ़र्द जी बहितरी, इदारनि जी बहितरी लाइ हुननि पंहिंजे पाण खे वक़्फ़ु कयो आहे। ऐं ॾाढो ॾुखियो आहे त तव्हां 24 कलाकनि जे हिकिड़े सर्किल में 14 खां 16 कलाक रोज़ जे बुनियाद ते कमु कयो, ऐं उहो ई करे सघे थो जंहिंखे उन कम जो मक़सदु ऐं उन मक़सद जे सां हुननि खे जेकॾहिं इश्क़ आहे। त अंसारी साहिब खे असां ॿुधो, उनखे उन जे कम खां इतफ़ाक़न असांजी कॾहिं माना उन सां उहा मुलाक़ात या वेझड़ाई न थी, पर आउं सम्झां थो त फ़र्द जेको जिस्मानी तौर ते कंहिंसां तालुक़ जो हुजणु या न हुजणु को घणो मैटर नथो करे। फ़र्द पंहिंजे कम में ॿिए नस्ल ताईं पहुचे थो, ऐं जॾहिं तव्हांजा मक़सद वाज़े आहिनि, जॾहिं तव्हांजा उन मक़सद सां इश्क़ आहे, त तव्हां बिल्कुलु वाज़े आहियो ऐं तव्हां हिकिड़े नस्ल खां ॿिए नस्ल, ॿिए नस्ल खां टे नस्ल ताईं मुसलसल हलंदा रहो था। अंसारी साहिब जो जेको बि कंट्रीब्यूशन आहे उन जा मुख़्तलिफ़ पासा आहिनि। हू हिकिड़ो सुठो एडमिनिस्ट्रेटर बि रहियो, हिकिड़ो सुठो उस्ताद बि रहियो, ऐं हुन जेका वॾी ॻाल्हि जेका महसूसु कई अॼु खां लॻभॻि अधु सदी अॻु में, ख़ासि तौर ते सिंधी ॿोलीअ जे हवाले सां, त सिंधी ॿोलीअ खे उन में कहाणी, शाइरी, अदब घणनि मौज़ुअनि ते 100-150 सालनि खां कमु थिए थो पियो, ऐं बाक़ाइदगीअ सां थिए थो पियो, ऐं उन लाइ इदारा बि क़ाइमु आहिनि। पर सिंधी ॿोलीअ जे वाध विझ में साइंसी अदब जो जेको किरदारु ऐं उन जी जेका हिसेदारी आहे, उन जे लाइ असां वटि फ़क़ति सिंध साइंस सोसाइटी आहे, जेका हाणे त फ़क़ति वञी कागज़नि में बची आहे, ऐं शायदि उन जे कंट्रीब्यूशन ऐं उन जे कम ऐं उन जे आर्काइज़ खां असां मां घणा वाक़ुफ़ बि न रहिया हुजनि। त उन दौर में जॾहिं डॉक्टर वडल शाह 70s में सिंध साइंस सोसाइटीअ जो बुनियादु रखे थो या उन लाइ बजडुप करे थो ऐं उनखे हिकिड़े अमल में आणे थो, उन खां अॻिते हली घणे वक़्त खां पोइ अली मुर्तज़ा धारेजो साहिबु सिंधीअ में साइंसी अदब जे हवाले सां कमु करे थो, ऐं ख़ासि तौर ते बायोलॉजिकल मेडिकल साइंस जे हवाले सां हुन कमु कयो। डॉक्टर वडल शाह ऐं अली मुर्तज़ा धारेजे साहिब जे विच वारी जेका कड़ी आहे, आउं सम्झां थो त सिंध में साइंसी अदब ऐं ख़ासि तौर ते ॿोलीअ वारो पासे खे जेके रिकग्नाइज़ कयो या जंहिं उन जी अहमियत खां वाक़ुफ़ु थियो ऐं उनखे उन सिंधीअ में मुंतक़िल कयो, उहो A.Q. अंसारी साहिबु हुयो। उन जी जेका साइंटिफिक डिक्शनरी आहे इंग्लिश टू सिंधी, उहा निहायती अहम आहे, छाकाणि त तव्हां रुॻो उन जे टाइटल ते ॾिसंदव त उन में
एग्रीकल्चर खां वठी हिस्ट्रीअ ताईं ऐं उनजे आर्कियोलॉजीअ ताईं ऐं उनजे बायोलॉजिकल जेके बि फील्ड्स आहिनि, सोशल साइंस खां वठी नेचुरल साइंस ताईं जा जेके बि फील्ड्स आहिनि, उन्हनि समूरियुनि फील्ड्स जो हुन हिकिड़ी डिक्शनरी तयारु कई आहे। ऐं उहा ज़ख़ीम डिक्शनरी जेका आहे सो जेका उन लॻभॻि अधु सदी अॻु में तयारु कई आहे, जॾहिं एतिरी न इदारा हुआ न वसीला हुआ। पर अॼु जॾहिं असीं ॻाल्हि कयूं था त असांखे हिन सॼे AI जे दौर में असांखे पंहिंजी सिंधी ॿोलीअ जे लाइ हिकिड़ी सिंधी बैंक जी ज़रूरत आहे, हिकिड़ो सरफेस जी ज़रूरत आहे, जंहिंमें असांजे सिंधी कल्चर, सिंधी ॿोली, सिंधी तहज़ीब, उतां सभु कुझु असांखे उते हिकिड़ी जाइ ते उहो डेटा जेका आहे सो उहो गॾु थियल मिले। उन दौर में अधु सदीअ खां पोइ उन कम जी वधीक अहमियत थिए थी, जंहिं कम जी शुरूआति या इब्तिदा अंसारी साहिबु कई हुई लॻभॻि 80 जे ॾहाके में। ही उहे फ़र्द आहिनि जिन हिन टाइम ते डॉक्टर वडल शाह खां वठी AQ अंसारीअ ताईं, डॉक्टर यार खावड़ ताईं, मोहम्मद अली महेसर ताईं, अली मुर्तज़ा धारे जे ताईं, उन्हनि समूरनि फ़र्दनि जो ज़िक्र करणु इन जे करे ज़रूरी सम्झां थो त ही उहे फ़र्द आहिनि जिन सिंधी समाज जे अॾावत में तमामु वॾो कंट्रीब्यूशन ॾिनो आहे। ऐं उन्हनि खे यादि करणु, उन्हनि जे कम खे सांढणु, उन जे कम ते क्रिटिकल अकेडमिक ऐं फिलासॉफिकल गुफ़्तगू करणु बि बेइंतिहा ज़रूरी आहे, छाकाणि त इहे फ़र्द हाणे असांजे नए नसुल जे ज़हननि ताईं या त पहुचा न आहिनि, या जेकॾहिं को रिलेटिव आहे या हुननि किथे कंहिं रोड हलंदे कंहिं पथर ते उन्हनि जो रोड जो नालो पढ़ियो आहे त उन्हनि थोरो घणो जेकॾहिं उन्हनि खे सर्च करे ॾिठो आहे त उहो उन जे ज़हननि में एतिरा त धुंधला आहिनि जो उन्हनि खे उहो ख़बर ई न आहे त अॼु सिंधी समाज जे जंहिं नहज ते बीठो आहे ऐं जेको सफ़र उनखे अञा करिणो आहे, उन सफ़र जे बुनियाद में हिननि फ़र्दनि ऐं हिननि शख़्सियतुनि जो कहिड़ो ऐं केतिरो कंट्रीब्यूशन आहे। ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, सिंध यूनिवर्सिटी ऐं ॿियनि इदारनि खे जो के जस ॾियां थो त वक़्ताए थो, ख़ासि तौर ते साईं फ़तेहमंद मरी साहिबु जीअं ई साईं AQ अंसारी साहिब जी वफ़ात थी ऐं उन्हनि हीअ दुनिया छॾी त साईं उन्हनि जो ज़िक्र बि कंदो हुयो। ऐं जॾहिं बि उन्हनि सां मुलाक़ात या ॻाल्हि ॿोल थींदी हुई त उहो उन्हनि जो इहो हूंदो हुयो त AQ अंसारी साहिब खे यादि कजे, उन ते गुफ़्तगू कजे, उन्हनि ते गॾिजी वेहिजे, उन्हनि ते ॻाल्हाइजे। सो हीउ जेको क़दमु आहे, इहो क़दमु AQ अंसारी साहिब खे, उन जे मेमायर्स खे, उन जी शख़्सियत खे, उन जे कम खे रिकग्नाइज़ करण जी हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे। ऐं असां सम्झां थो या उमेदु रखां थो त हिननि जिन शख़्सियतुनि जो असां ज़िक्र कयो आहे जो की महफ़िल में, उन्हनि समूरनि शख़्सियतुनि जे कम खे बि उन ई तरीक़े सां असांजा ही मोहतरम ऐं मानाइता इदारा उन ई शानाइते अंदाज़ सां उन्हनि खे रिकग्नाइज़ कंदा। अवां समूरनि जी महिरबानी।